यार बाबा तू जेको चायो उहो ई कयो, हाणे छा सोचो अथई? चोरा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी गौर सां ॿुध। ॻाल्हि इहा आहे त ने दीनू ऐं माई मलूका खे पंहिंजे जौन पुट जे मौत ते एतिरो तरोड़ ॾे जो हुननि ॿिन्ही वीचारनि जूं अखियूं खुश्क थी वञनि ऐं अखियुनि में लेंस विझराइण जे क़ाबिल थी वञनि। जॾहिं लेंस विझराइण जे क़ाबिल थींदा न त पोइ असीं हुननि जे घर जे मथां कब्ज़ो हली कंदासीं ऐं जेका ई ठौसा मोशाणी हुननि खे घर मां कढी पिनण जे क़ाबिल करे छॾींदासीं। यार बाबा इहो ज़ुल्म न हूंदो? अड़े सारा ॻाल्हि सारा अड़े सारा मूंखे इहो त ॿुधाए, अॼुकल्ह भला केरु कंहिंजे मथां ज़ुल्म नथो करे? जंहिंखे बाबा बंधो थो मिले उहो ॿिए जे मथां ज़ुल्म करण लाइ मथां बीठो आहे। बाबा हर ॾाढो माण्हू कमज़ोर जे मथां ज़ुल्म कंदो थो रहे। असांजे मथां बि ज़ुल्म थिया आहिनि ऐं जिन असांजे मथां ज़ुल्म कयो असां वरी कमज़ोर माण्हुनि जे मथां ज़ुल्म कंदासीं जेके असांखां कमज़ोर आहिनि। ऐं असां मुंहिंजे मथां जेके ज़ुल्म थिया आहिनि असां उन्हनि जो गणे हिसाब हिननि कमज़ोरनि खां वठंदासीं। यार बाबा इन ज़ुल्म करण ते मुंहिंजी दिलि नथी चवे। बाबा दीनू ऐं मलूका जे मथां छोरे हैदर ज़ुल्म कयो, असां ज़ुल्म न आहे कयो। बाबा हैदर ख़बर जी कहिड़ो ज़ुल्म कयो? हुन वीचारनि ग़रीबनि खां पीढ़ीअ जो सहारो खसे वरितो। हाणे जेकॾहिं असीं हुननि खे बेघर कंदासीं न बाबा हिनखे ज़ुल्म न आहे चइबो। ईअं सम्झो त इहो ज़ुल्मनि जी लिस्ट में न आहे। यार बाबा अलाह खां नथो डिॼी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।